शुरू अल्लाह जे नाले सां जेको बेहद मेहरबान निहायत रहम वारो आहे। नौजवान दोस्तो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजूं भेनरूं, इंसान अशरफुल मखलूक़ात आहे जेको दुनिया जो हर कमु करे सघे थो। जीअं को माण्हू पंहिंजे बदन खे साफ़ सुथरो सुठा कपिड़ा पाए थो, ख़ुशबूदार ऐं मज़ेदार खाधा खाए थो ऐं पाण खे ताज़गी सां भरे रखे थो त संदसि सिहत रौनक क़ाइमु रहे थी, तीअं ई पंहिंजे रोज़गार ऐं कारोबार खे बि प्यार सां संभालणु सजाइणु ऐं संवारणु घुरिजे। कराची गुलिस्तान जोहर में ही नौजवान तमामु घणी महिनत करे रहियो आहे। नालो जाबिर हुसैन आहे ऐं मूंखे तक़रीबन हिते 4-5 महीना थी विया आहिनि गुलिस्तान जोहर ब्लॉक अरड़ा में। अल्हम्दुलिल्लाह मटका बिरयानी जो स्टार्ट गुलिस्तान जोहर में मां पहिरियों ई आहियां जेको स्टार्ट वरितो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह भाइरनि जी सिंधी भाइर हुजनि, उर्दू स्पीकिंग हुजनि, सभिनि जो माशाअल्लाह सुठो रिस्पॉन्स आहे। ऐं उन खां अलावा मूंखे हिन फील्ड में तक़रीबन 7-8 सालनि जो तजुर्बो बि आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा एतिरा एहसान आहिनि जो मतिलबु भी कमु आसानी सां पहिरियां मां ॿिए हंधि कंदो हुउसि, हाणे अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजो स्टार्ट कयो आहे। तो तव्हां दोस्तनि जी महिरबानी, तव्हां आयो मूं वटि, अॼु मां तव्हांखे बिरयानी खाराईंदुसि। चिकन जी बिरयानी तव्हां खाई टेस्ट करे मूंखे ॿुधाइजो कीअं लॻी तव्हांखे। अच्छा, हिन में ॿी हिकु ॻाल्हि नोट कजो, असां वटि मटकनि जी साइज़ हूंदी आहे। जेके दोस्त असां कहूं ऑनलाइन घुराइणु चाहिनि या हिते असां वटि खाइणु अचनि था, उन्हनि खे इहा ख़बर हुजे त हिन में ॿ माण्हुनि जो मटको हूंदो आहे ऐं 4 माण्हुनि जो मटको हूंदो आहे। हीउ जेको आहे 4%, हिन खे 4% चयो वेंदो आहे। हीउ तव्हां ॾिसो, हिन में तक़रीबन 2.25 किलो 3 किलो ताईं बिरयानी अची वेंदी आहे हिन में। ऐं उन खां अलावा हीउ जेको आहे नंढो आहे, हिन खां हे 2%, मतिलबु हिन में 2.25 किलो बिरयानी, 1 किलो ऐं 300 ग्राम ताईं मतिलबु बिरयानी अची वेंदी आहे, हुन खां बि वधीक थींदी आहे। पर असां इहो कस्टमर खे परफेक्ट ॿुधाईंदा आहियूं, सम्झो सर। उन खां अलावा असां वटि जेके सीज़न जा आइटम हूंदा आहिनि, फिश, प्राउन, जेका मछली, झींगा मछली जंहिंखे चऊं, उहा असां वटि सीज़न में हूंदी आहे। बाक़ी हींअर तव्हांखे चिकन, बीफ, नली ऐं मटन उहा अवेलेबल तव्हांखे मिलंदी बिरयानी। तव्हां खाई करे ऐं मूंखे रिव्यू ॾिजो, ॿुधाइजो कीअं लॻी तव्हांखे। जेको बि नौजवान पंहिंजे कम खे सची नियत सां, महिनत ऐं लगन सां ऐं अलाह जे नाले सां शुरू करे थो ऐं उन कारोबार खे ख़ूबसूरतीअ सां वधाइण जी जाखोड़ करे थो त अल्लाह पाक पंहिंजी रहमत मां एड्रेस ॿुधाईंदा हलो। सर बिल्कुलु एड्रेस ॿुधाईंदासीं। हीअ जेका एरिया जंहिं वटि मां मौजूदु आहियां उनखे गुलिस्तान जोहर ब्लॉक अरड़ा सॾियो वेंदो आहे ऐं मुंहिंजे क़रीब में जेको आहे हीअ परफ्यूम चौक आहे ऐं मुंहिंजे सॼे हथ ते जेको आहे पंहिंजो जोहर चौरंगी आहे। जोहर चौरंगी ब्लॉक अरड़ा जो मशहूरु इलाइक़ो आहे। हीअ फूड स्ट्रीट आहे पूरी। ऐं दोस्तनि खे तव्हां लोकेशन शेयर बि कजो ऐं मां बि हिननि खे हिकु दफ़ो ॿुधायां थो त जेको ऑनलाइन घुराइणु चाहे, मुंहिंजा नंबर बि तव्हां वटि अवेलेबल हूंदा। तव्हां ऑनलाइन डिलीवर बि कराए सघो था, घर वेठे पूरी कराची में किथे बि हुजो। बाजबर शहर जे माशाअल्लाह सां विच में वेठा आहियो। का घबराहट, का परेशानी या कम में मज़ो न ईंदो हुजे, जेकी तव्हां महिनत कई उहा दोस्तनि खे मूं ॾेखारी आहे, पर तव्हांखे मज़ो वाक़ई अचे थो दिली। तव्हां वाक़ई में हक़ीक़त थो ॿुधायां तव्हांखे। अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह साईं जा एहसान आहिनि। जेको ॾिए थो मालिक साईं, सब्र जो फल जेको ॾिए थो न हिते, माशाअल्लाह तमामु गंज थो ॾिए। ऐं अल्हम्दुलिल्लाह कंहिं क़िस्म जी का परेशानी, कोई टेंशन न आहे। यानी कमु करणु तमामु आसान आहे, सिर्फ़ु नौजवान शुरूआत करे। बसि नौजवान शुरूआत करे, कमु करणु आसान आहे सर। दोस्तो, अचो त गॾिजी हिन नौजवान जी हौसला अफ़ज़ाई करियूं त जीअं महिनत, सचाई ऐं ज़ाइक़े सां भरपूर अहिड़ा कम असांजे शहरनि में वधंदा रहनि ऐं नौजवान अॻिते ईंदा रहनि।